अॼु 2022 जो इख़्तिताम बि थिए। यकीनन 2022 पंहिंजी काफ़ी यादूं छॾे पियो वञे। 2022 काफ़ी महांगाई और यकीनन एक ही हुकूमत त वई, ॿी हुकूमत आई आसानी पैदा करण लाइ, लेकिन उन खां डबल महांगाई हिन वक़्तु पैदा करे चुका आहिनि। और यकीनन हिन वक़्तु ग़रीब माण्हुनि जो गुज़ारो करणु नामुमकिन थी चुको आहे। 5000 रुपए मण अटो और उन खां बावजूद भी ना उन ते पीअण लाइ पाणी थो मिले। पाणी वो टैंक पैसा ॾी था लाराइनि, ना उते गैस आहे। हर चीज़ से ज़्यादती ज़ुल्म यकीनन ही 2022 ते गुज़रे पियो, लेकिन असूं उम्मीद रखूं 2023 असांजी आवाम लाइ, असांजे पाकिस्तान लाइ और असांजे मलीर जी आवाम लाइ को खुशहाल साबित थींदो। यकीनन 2022 मलीर लाइ को मुश्किल साल साबित थियो आहे। इन लाइ 2022 अंदरि मलीर एक्सप्रेस वे एक खुशाइंदा असूं उनखे अचण ते खुशामदीद था करियूं, लेकिन उहो पूरो मलीर एक्सप्रेस वे पंहिंजो नदी अंदरि आयो आहे, लेकिन असांजे मेमन बिरादरी जो माण्हू जी ज़मीनियूं आहिनि उन सां ज़्यादती पियूं थियनि। उन सर्वी ज़मीन सां उन मलीर एक्सप्रेस वे गुज़रे पियो। असूं उन जी परज़ोर मज़म्मत था करियूं और इन चीज़ के हटाइण जी परज़ोर मज़म्मत था करियूं। लतीफ़ जी धरती आहे, यकीन हिन धरती में ॿोॾियूं बि आयूं, मुश्किलात बि ॾिठियूं, उन खां बावजूद भी इहा धरती हमेशह उभरी आहे। और इंशाअल्लाह असूं उम्मीद रखूं 2023 भी असांजे धरती लाइ हिकु बहितरीनु साल साबित थींदो।